असां फलस्तीन जे मुस्लमान लाइ दुआ घुर, अल्लाह से उन ते रहम फरमा, अल्लाह ने गज़ा जे मज़लूम मुस्लमान ते रहम फरमा। ऐं इज़राइल अमेरिका इन कुफरियत ताक़तुनि खे तबाह बर्बाद फरमा। ऐं उन सां गॾु ॿी जेका असांजे हथ में आहे, जेके फलस्तीन लाइ चंदो कनि था, जेके बि तंज़ीमूं पाण पुॼाइनि था, उन्हनि सां पंहिंजो हिसो मिलायूं। ऐं उन सां गॾोगॾु इज़राइल ऐं अमेरिका जी मईशत खे तबाह कजे। उहा कीअं तबाह थींदी? उन जी मसनूआत जो बाइकाट कयूं। पाकिस्तानी प्रोडक्ट सभु आहिनि, जेकॾहिं तव्हां सनसिल्क ऐं इहे जेके एरियल सर्फ इस्तेमालु न कंदा, उन जाइ ते पाकिस्तानी शैम्पू बि आहिनि, बाबा क्वालिटी उहा न आहे। पाकिस्तानी सर्फ जेको आहे कपिड़ा साफ़ नथो करे, क्वालिटी ते कंप्रोमाइज़ थी सघे थो। उन मासूम बचड़नि जे खून ते, जेके मस्जिद अक्सा क़िबले अवल बैतुल मुक़द्दस में रत सां उन्हनि जो लाश पिया आहिनि, उन्हनि सां कंप्रोमाइज़ न थींदो। उन जो मुकम्मल बाइकाट कयूं। घर न आणियो शइ न वठंदासीं, केॾो बि केरु इसरार करे। न पीअंदासीं पेप्सी बोतल, न पीअंदासीं कोका कोला। उन जाइ ते पाकिस्तानी जेका बि बोतल आहे पीअणी आहे त पियो, न त बसि। को बि जूस अमरीकी इज़राइली न पीअंदासीं। जॾहिं इहो बाइकाट कंदासीं, उनजी मईशत तबाह थींदी, रोज़गार तबाह थींदो, त किथां विढ़ंदो? असां हुनखे कमाए पिया ॾियूं, उन कमाईअ मां फलस्तीन जे मज़लूम अवाम खे मस्जिद में शहीद पियो करे, असां ॾोह में शरीक न आहियूं। उन्हनि जे लाइ इज़राइली अमरीकी मसनूआत जो मुकम्मल बाइकाट कयूं, पाण बि कयूं, ॿिए खे बि तरकीब ॾियूं। ऐं इन भलारे ॾींहं ते असां अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह साईं असांजे सिंध सबाजरी जी तोखे पारत आहे। हे केनालनि जी सूरत में जेको वफ़ाक़ तरफ़ां ज़ुल्म थिए पियो, रब साईं असांजे सरसब्ज़ शादाब सिंध खे तबाह करे बारियासो रेगिस्तान चोलिस्तान पिया आबाद कनि। अल्लाह साईं जेके असांजे मुल्क खे, असांजे इन इलाइक़े खे, ख़िते जे माण्हुनि खे तबाह था कनि, अल्लाह साईं सिंध सबाजरी तोखे पारत आहे। ऐं इन तरफ़ केनाल लाइ जेका महिनत थींदड़ आहे, जेके एहतजाज थींदड़ आहिनि, उनमें शरीक थियो। 6 अप्रैल ते कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद दरियाहनि ते, आमरी पुल ते 6 पुलूं जेके दरिया, उन्हनि जे ॾाढो एहतजाज रखियो आहे। जेके जेतिरो बि पुॼी सघे इन्हनि में शरीक थियो। सिंध जे लाइ दुआ घुरो, अल्लाह साईं सिंध सबाजरी तोखे पारत आहे। इन ज़ालिम मंसूबे खे, सिंध तबाह मंसूबे खे तबाह बर्बाद फरमा। अल्लाह साईं इन मज़लूम माण्हुनि जी तोखे पारत आहे। ऐं इहा शइ असां पंहिंजे तरफ़ां लाज़िम करार ॾियूं। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।